सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं कंडियारे खां। कंडियारे रिपोर्ट गुलाम नबी मंगरी। कंडियारे जे ख़ानगी स्कूल शाहबाज़ हाई सेकेंडरी स्कूल जे वाइस प्रिंसिपल परवेज़ अहमद मल्ला पारां बहितरीन उस्ताद नादर अली लाखो जी मान में अलविदा तकरीर रखी वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि शफ़ीक अहमद मल्ला, मक़सूद अहमद अबड़ो, मंसूर पीरज़ादो, कासिम अब्बास, गुलाम नबी मंगरियो, यासीन लाखो समेत शागिर्दनि साक़िब मल्ला, शाहबाज़ लांगवर, सिजाद सुमरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सर नादर अली लाखो हिकु महिनती ऐं बहितरीन उस्तादु आहे, जेको मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स में सुठी ॼाण रखंदड़ आहे। हू शागिर्दनि जे कामयाबीअ लाइ वधि खां वधि कोशिश कंदो रहंदो आहे ऐं अहिड़ा उस्ताद सवनि मां को हिकु ॿ मिलंदा आहिनि। जॾहिं त सर नादर अली लाखो जे अचण सां शाहबाज़ स्कूलनि सिस्टम में केतिरी ई तब्दीलियूं अची वयूं आहिनि। उन मौक़े ते शाहबाज़ स्कीमी सिस्टम जे वाइस प्रिंसिपल परवेज़ अहमद मल्ला चयो त स्कूल में केतिरा ई बहितरीन उस्ताद सर सिजाद अहमद शर, फरहान मेमन, आरफ समूह